अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी छारेस बालाजी खान हाणे शाह निवाज के मारे छॾींदो। छा मिठल खान हाणे नूरुल खान के आज़ाद करे वठंदो। छा गमदिल हाणे केस तां हथ खणी वेंदो। छा मल्हार हाणे गमदिल सां राज़ी थी पवंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाह निवाज जेको आहे सदोरी खे धमकी ॾींदो ऐं सदोरी खे चवंदो त अगरि जेकॾहिं तो आईना बाईना कई त तुंहिंजे इन शाह निवाज खे मारे सघां थो ऐं शाह निवाज खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए सघां थो। सदोरी चवंदो त बालाजी खान तूं असां सां ईअं न कर। मतिलबु त अॻिते हली इहो ई सदोरी जेको आहे शाह निवाज खे आज़ाद कराए पोइ रिस बालाजी खान जे मथां मुसीबत आणींदो ऐं रिस बालाजी खान जेको आहे मंठार खे चई छॾींदो त हाली फ़िलहाल 2-3 ॾींहं जेको आहे तूं शाह निवाज खे ज़िंदा छॾ। इन खां बाद उन जो प्लानिंग करे छॾींदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल खान जेको आहे पुलिस सां ॻाल्हाईंदो ऐं पुलिस खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं इन नूरुल खे आज़ाद कर। जो नूरुल जो को बि कसूर न आहे ऐं नूरुल जो को बि ॾोह न आहे, न ही मल्हार खून कयो आहे। जेकर तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन खे आज़ाद कर, छो जो मां इन जी शाहिदी पियो ॾियां। पुलिस चवंदो मिठल खान अगरि जेकर तूं इन जी शाहिदी ॾींदो त पोइ मां इन खे आज़ाद करे छॾींदुसि। ऐं पोइ नूरुल जेको आहे मिठल खे चई छॾींदो त मां हाणे तुंहिंजा ज़िंदगी थोरा न लाहे सघंदुसि। बहरहाल मूंखां ग़लती थी वई आहे जो मूं तो छोकिरी राबेल जे मथां इल्ज़ाम लॻाया ॿिए जे चवण ते, मतिलबु त बालाजी खान जे चवण ते, कि हाणे हिकु चकर माफ़ी घुरिजे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त गमदिल जेको आहे उहो केस तां हथ खणी वेंदो ऐं उहो वञी मल्हार खां माफ़ी वठंदो ऐं मल्हार खे चवंदो त हाणे तूं मूंखे माफ़ करे छॾ, छो जो मूं इहो सोचियो हो त मुंहिंजे भाउ बाप खे मारण वारो तूं आहीं। बहरहाल तूं न आहीं, छो जो असांखे ग़लती थी वई आहे, असां तोखे ॾोही पिया सम्झो। बहरहाल असांजे विच में इहो रिस बालाजी खान आहे जेको असांखे धार करणु पियो चाहे ऐं असांखे विरहाइणु पियो चाहे। बहरहाल हाणे असां गॾु थी करे इन बालाजी खान खे अहिड़ो त टंडा ॾींदासीं जो यादि रखंदो। मल्हार चवंदो त हा गमदिल मूं त इहो ई चाहियो पियो जो तोखे को माण्हू सम्झाए, तोखे दिमाग़ में ॻाल्हि वेहे, उनजे करे मूं चाचे मिठे खे ऐलान कई हुई। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।